सोलंकी बिरादरी पारां प्यार जे परणे तां अगवा कयल नारी जी बाज़ियाबी लाइ एहतजाज कयो वियो। मुगवी नारी अमीरान जे वारसनि आसिफ सोलंकी, निसार ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो। उन मौक़े ते मुगवी नारी जे वालिद ॿुधायो त 1.5 महीनो अॻु संदसि पुटु सरदार अली निदा सोलंकीअ सां शरीयत मूजिबि निकाह कयो आहे। हुन चयो त नारी जा वारस बदिले में संदसि न्याणी अमीरा खे अगवा करे विया आहिनि, जॾहिं त पुलिस केस बि न पई वठे। मुंहिंजो छोकिरो 20 तारीख़ 8 महीने जी 20 तारीख़ ॿार जो परिणो कयो आहे निदा सां। उन जे एवज़ में जेको सो उन जा पीउ ऐं मसात ऐं मासड़ जेको सो मुंहिंजी छोकिरी खे अगवा करे विया आहिनि हितां मोरो मां। कॾहिं साईं? इहो अगवा करे विया आहिनि साईं 12 तारीख़। अच्छा साईं, पोइ 6 बजे सरकार खे तव्हां अहिड़ी रिपोर्ट दाख़िल कराई? साईं SHO साहब सां गिले तुंहिंजे चवण ते असां FIR दाख़िल कंदासीं। FIR वग़ैरह दाख़िल न कई आहे। मुगवी नारी अमीरा जे वारसनि मुतालबो कयो त संदन न्याणीअ खे बाज़ियाब कराए संदन इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।